अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टीवी न्यूज़ में वलीकार आव्या मारवी तहीम सबका पेरिशान कनासी हेडलाइंस। पीटीआई लाहौर हाई कोर्ट जो फैसलो सुप्रीम कोर्ट में चैलेंज कर छो। पीटीआई की लीगल टीम चौधरी फैसल एडवोकेट की सरबराही में सुप्रीम कोर्ट पहुंची दरख्वास्त दाखिल कराई छी। जस्टिस ममता बंदयाल, जस्टिस एजाज हसन, जस्टिस जमाल मदोखेल ते बदल प्री रुकनी पेश दरख्वास्त दुही कदरी है। सुप्रीम कोर्ट में दाखिल दरख्वास्त में इस्तदा कई पई तो वज़ीर आला की चूंड लाइ थींदड़ चूंडन के मुअत्तल करण जो हुक्म दिनो वने। पंजाब सरकार डिप्टी स्पीकर पंजाब गवर्नर के प्रिंसिपल सेक्रेटरी असेंबली हमदा शहबाज के धुर बणायो वियो। लाहौर हाई कोर्ट के हुक्म से पंजाब के वडे वज़ीर की चूंड लाइ पंजाब असेंबली जो शेड्यूल जारी। इजलास अज शाम 4 वगे तलब। पंजाब असेंबली सेक्रेटरीट शेड्यूल जारी करे छो। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा वज़ीर आज़म हाउस पहुंची पियो। ज़रीन मौसम वज़ीर आज़म शहबाज शरीफ ने आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा में कानूनबंद मुलाकात की। ज़रीन सुनायत मुलाकात दौरान मुल्की सिक्योरिटी सूरत हाल से गाल्हियूं कई पियूं। मुलाकात में पाक फौज की पेशवारनि मामलत ते भी गाल्हियूं थियूं। नौजवानन के काबिल बनाइण लाइ असांजूं कोशिशूं जारी आहिनि। जदीद तालीम मौजूदा वक्त की अहम ज़रूरत है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त तालीम तहक़ीक़ ऐं बहस सां ई क़ौमूं तरक्की कंदियूं आहिनि। जदीद दौर सां हम आइन थियण लाइ हू क़दम खणी रहिया आहिनि। इनोवेशन हब जो क़याम सारा जो अमल आहे। महंगाई जो घटि टोड़ महंगाई या महंगाई के खत्म करें। पेट्रोल काथे हो काथे पुॼो आहे वो तो साॻी रेट में मिलनि। तव्हां पेट्रोल वधायो था ठीक है, उन्हनि शयुनि ते कंट्रोल कयो। उन्हनि शयुनि ते उन्हनि कोई कंट्रोल कोन्हे। 250 रुपया लीटर लॻो पियो आहे। महंगाई हुजी विया 50 अघु मथे ग्राहक चढ़ी वेंदो कोई भी। पेट्रोल की कीमतन में बाद अवाम जो मथो मुझाए छो। मुख्तलिफ शहरन में पेट्रोलियम निस्बत में बाद खिलाफ शहरन जा एहतजाज। हुकूमत खिलाफ सख्त नारेबाजी। आम मानू पेट्रोल की कीमतों घटाइण जो मुतालबो करे छो। इंपोर्टेड हुकूमत रूस में सस्तो पेट्रोल खरीद कर बदरा आवाम से बार विधो। पीटीआई चेयरमैन इमरान खान समाजी राबतन की वेबसाइट से पंहिंजे ट्वीट में चयो आहे त हुकूमत पान के 1100 अरब रुपयनि जो एनआरओ ॾेई रही है। पेट्रोल 99 ऐं डीज़ल 133 रुपया फी लीटर महांगो कयो आहे। आवाम सुभाणे असांजे एहतजाज में शिरकत करे। पेट्रोल ऐं डीज़ल का पोइ जुलाई में महांगाई जो नओं टुको लगंदो। आवामी लीग के सरबराह शेख रशीद चयो आहे त वोट विकिरो कंदड़नि के उहिदा ऐं पार्टी टिकेटूं ॾिनियूं पई वञनि। तमाम जल्द हुकूमत जो सियासी जनाज़ो निकिरण वारो आहे। कराची में पीपल्स बस सर्विस से बी रोड की शुरुआत अॼु थींदी। ॿियो रूट नॉर्थ कराची का इंग्लिश अस्पताल कोरंगी ताईं आहे। बस नागे चौरंगी, सुराग रोड, गुलशन चौरंगी, ड्रिग रोड, शाह फैसल कॉलोनी ऐं लांडी मां गुज़रंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे पाकिस्तान में गैर मुल्की सीड़पकारियों के हर मुमकिन सहूलत ॾिनी वेंदी। पाकिस्तान की बड़ी वज़ारत जे इख्तियारनि ऐं अमेरिका कांग्रेस के मेंबरनि में मुलाकात। बड़ी वसी बिलावल भुट्टो ज़रदारी मुलाकात में ज़ूम ज़रिए शिरकत कई। मुलाकात में ॻाल्हाईंदे अमेरिकी कांग्रेस की औरत मेंबर शीला जैक्सन चयो आहे त IMF के चवंदी त पाकिस्तान की इक़्तिसादी सहूलतूं ॾिनियूं वञनि। अमेरिका में पाकिस्तान के सफ़ीर मसूद ख़ान जी टेक्सास के गवर्नर
ग्रेग एबिट सां मुलाक़ात। ग्रेग एबिट पाकिस्तान जे दौरे जी दावत क़बूल करे वरिती। जैकबाबाद में पीपल्स पार्टी लेडीज़ विंग चेयरपान पुट तां क़तल। जाफराबाद पाड़े में जवाबदार ब्यास मरटो फायरिंग करे पंहिंजी MRPP अखाण आबदा मरटो खे क़तल करे फरार थी वियो। लाश अस्पताल मां पोस्टमार्टम बाद वासी हवाले कयो वियो। कुंभ में प्लाट जे मामले तां जहिड़ो जवाबदारनि साफ़ इश्तार कोडर खे सिरूं हणी बेदर्दीअ सां क़तल करे छॾियो। ॻोठ वसी सोढड़ो में प्लाट जे मामले तां बिंदुरिन में झगड़ो थी पियो। माजीवल साफ़ी जो मड अस्पताल मुंतक़िल कयो पियो। पुलिस न पहुती। बख्शापुर भरिसां चाचर बिरादरी जी बिंदुरिन में छेड़ो हिकु ॼणो माची वियो। ॻोठ रसूल बख्श चाचर में गोली लॻण सबबि 40 वरिये जो शामी चाचर दम ॾिनो। मड अस्पताल मुंतक़िल। दुरिन में छिकताड़ वधी वई। इलाइक़े में ॾका पखिड़िजी वियो। लाड़काणो में शेख सैद वुमेन अस्पताल में औरत फौत। वासन डॉक्टर्स ते गफ़लत जो इल्ज़ाम हणी छॾियो। अस्पताल इंतज़ामिया मौजब मुरादमहल पाड़े वासन औरत ज़ैनब शेख ॿियनि खां अॻु ई फौत थी वई। औरत जे वासन जो एहतजाज। सनद चवण आहे त औरत डॉक्टर जी गफ़लत सबबि फौत थी आहे। कंडियारो भरिसां घरू वरिते औरत खे क़तल करे छॾियो। ॻोठ इस्माइल कलोड़ो में डंडा लॻण सबबि सनम कलोड़ो मारिजी वई। पुलिस पहुची नारी जो मड अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। उबाड़ू भरिसां हथियारबंदनि ॿिनि ॼणनि खे अगवा करे वरितो। रामदीवट ॻोठ पठाणविंद वासी ॿिनि ॼणनि फारूक रेंद ऐं संदसि भाइटे सईदविंद खे नामालूम हथियारबंद अगवा करे फरार थी वियो। मौके जी मोटरसाइकिल फसल मां हथ। नंदगढ़ पार्क भरिसां जग में शिकारियुनि हिरण खे मारे विधो। ॻोठ भालबाजी जग में हिरण मारण जो इंतज़ामिया को बि नोटिस न वरितो। ॻोठाणनि मौजूद जंगली जीवत खाते जा अमलदार इतला बावजूद न पहुता। एटमी मुआहदे बाबति अमेरिका ईरान में अणसिधियूं ॻाल्हियूं बिना के नतीजे जे ख़त्म थी वयूं। दोहा में यूरोपी यूनियन जी टियाकड़ी सां थींदड़ ॻाल्हियुनि खे ईरान हाकारी करार ॾिनो। ईरानी पड़े वसी जो चवण आहे त एटमी मुआहदे जी बहाली ताईं पहुची सघिजे थो। हक़ीक़ी मुआहदे ताईं पहुचण ताईं हू ॻाल्हियूं जारी रखण लाइ पुरज़म आहिनि। अमेरिकी पड़े वसील मौजूब ईरान अमेरिका ॻाल्हियुनि में हू के नतीजे ते न पहुची सघिया आहिनि।